वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि थियल सिंध काबीना जे इजलास दौरान काबीना जे मेंबरनि वॾे वज़ीर जे सलाहकारनि ख़ासि मददगारनि तोड़े लाॻापियल अख़्तियारनि शिरकत कई। काबीना मेंबरनि सिंध एडवाइज़र अपॉइंटमेंट पावर्स सैलरीज़ अलाउंस एंड प्रिविलेजिस एक्ट 2013 में तरमीम जी मंज़ूरी ॾेई छॾी। तरमीम खां पोइ वॾो वज़ीर आइन जे आर्टिकल 130 जे क्लाज़ 2 तहत पाण 5 सलाहकार मुक़ररु करे सघे थो। काबीना तरमीम जी मंज़ूरी बाद बिल असेंबली ॾांहुं रेफर करे छॾियो। सिंध काबीना इजलास दौरान आल पाकिस्तान क्लार्क एसोसिएशन जा मुतालबा तस्लीम कंदे नॉन प्रोमोशनल पोस्टुनि ते टाइम स्केल जी मंज़ूरी ॾिनी वई, जंहिंमें कैशियर, शॉप असिस्टेंट, रिकॉर्ड कीपर ऐं स्टोर कीपर शामिल आहिनि, जंहिंमें कंप्यूटर ऑपरेटर्स तोड़े डेटा प्रोसेसिंग ऑफिसरनि जी अपग्रेडेशन लाइ सूबाई वज़ीर सरदार अली शाह ऐं अज़रा पेचू हिते बदल कमेटी क़ाइमु कई वई, जेका 1 महीने अंदरि रिपोर्ट पेश कंदी। काबीना इजलास दौरान कमनि जो सरकारी अघु फी मण घटि में घटि 184 रुपया मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾिनी वई। काबीना खे ॿुधायो वियो त कमनि पीढ़ाई जी सीज़न 3 नवंबर खां शुरू थींदी। काबीना इजलास दौरान थरकोल ब्लॉक 2 ऐं गोड़ाणो डैम जे मुतासिरनि खे मुआवज़े जी मंज़ूरी जो फ़ैसिलो कंदे 575 ख़ानदाननि खे सालियानो 1 लख रुपया ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो। जॾहिं त काबीना इजलास दौरान थरकोल ते वधीक बिजली घर लॻाइण ऐं कोयले जी खोटराई लाइ एंग्रो कंपनी खे ज़मीन अलाट करण जी पिणु मंज़ूरी ॾिनी वई। सिंध काबीना कैदियुनि खे पेरोल ते आज़ाद करण तोड़े बी क्लास ॾियण वारा अख़्तियार घरू सेक्रेटरी हवाले करण जी मंज़ूरी ॾिनी। कैदियुनि खे संदुनि माइटनि जी शादी या फोतगी जे मौक़े ते थोरे टाइम लाइ आर्ज़ी तौर ते पेरोल ते आज़ाद करण वारा अख़्तियार सिंध हुकूमत वटि हुआ, जंहिंमें वॾो वज़ीर काबीना जी मंज़ूरी बाद कैदियुनि खे पेरोल ते आज़ाद करण जा हुकुम ॾींदो हो। सिंध काबीना में मुफ्ती उस्मान तकी ते हमले दौरान शहीद एहलकारनि जे वारसनि खे 10 लख रुपया मुआवज़ो, 3 नौकरियूं ऐं 1 प्लाट ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणो हो, शहीद एहलकार जे 7 मां 3 ॿार अखियुनि जे नूर खां महरूम आहिनि। शहीद एहलकार शाम जो पंक्चर जो दुकान हलाए पंहिंजी ऐं पंहिंजे भेण जे ख़ानदान जी कफ़ालत कंदो। उन करे हू संदुसि ख़ानदान खे ॿिया 10 लख रुपया ॾियणु चाहे थो, जंहिंखां पोइ संदुसि ख़ानदान लाइ 20 लख रुपया मुआवज़े जी मंज़ूरी ॾिनी वई। उन सां गॾोगॾु लाड़काने में शहीद कयल 3 पोजतनि वहीद गुल, रईस खान ऐं अरबाब गुल जे वारसनि लाइ पिणु 5-5 लख रुपया मुआवज़े जी मंज़ूरी ॾिनी वई। काबीना इजलास दौरान तालीम खाते जे लोअर स्टाफ 1 खां 4 ग्रेड जे मुलाज़मनि खे टाइम स्केल ॾियण वारे मामले ते गौर वीचार खां पोइ ॼाणायल 28,000 मुलाज़मनि खे टाइम स्केल या अपग्रेडेशन ॾियण वारा केस काबीना कमेटी ॾांहुं मोकिलण जो फ़ैसिलो कयो वियो। जॾहिं त रमज़ान शरीफ़ में क़ीमतुनि ते कंट्रोल करण लाइ सूबाई वज़ीर सईद गनी खे ईंदड़ काबीना इजलास में तजवीज़ूं पेश करण जी हिदायत कई वई। शब्बीर लाशारी, सिंध टीवी न्यूज़, कराची।